बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट। अज पाण पढ़ंदासीं साइटोप्लाज़म छा आहे, साइटोप्लाज़म जा ऑर्गेनेल्स कहिड़ा आहिनि ऐं साइटोप्लाज़म जे अंदरि कहिड़ा कहिड़ा मीडियम्स हूंदा आहिनि ऐं साइटोप्लाज़म ऐं साइटोसोल्स जे विच में कहिड़ो डिफरेंस आहे, अॼु उहो पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां असांखे ख़बर हुअणु घुरिजे त जेको साइटोप्लाज़म आहे इहो आहे छा। साइटोप्लाज़म बेसिकली हिकिड़ो पोर्शन आहे जेको असांजो न्यूक्लियस खां वठी सेल मेम्ब्रेन जे दरमियान में जेको बि हिसो अचे इनखे असां साइटोप्लाज़म सॾींदा आहियूं। हाणे साइटोप्लाज़म जी जेकी डेफिनेशन आहे उहा त बाद में पढ़ंदासीं, पर जेको साइटोप्लाज़म आहे इहो असांजो हिकिड़ो जेल लाइक सबस्टेंस हूंदो आहे। मतिलबु हिकिड़ो अहिड़ो मीडियम हूंदो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर्स जेके आहिनि, मुख़्तलिफ़ ऑर्गेनेल्स जेके आहिनि उहे असांजा उन साइटोप्लाज़म जे अंदरि पियल हूंदा आहिनि ऐं उहो पंहिंजो जेको फंक्शन हूंदो आहे उहो परफॉर्मेंस ॾेखारींदा आहिनि। हाणे असां हिनजी थोरी डेफिनेशन पढ़ूं साइटोप्लाज़म जी, त उहा आहे छा। साइटोप्लाज़म इज़ दी जेली लाइक सबस्टेंस, हिकिड़ो जेली वांगुरु सबस्टेंस हूंदो आहे। जेली तव्हां ॾिठी आहे त जेली हिकिड़ी असांजो अहिड़ो मीडियम हूंदो आहे जंहिंमें का बि शइ अगरि उन जे मथां असां रखूं त उहा उन में चिमिड़ी वेंदी आहे, मतिलबु उन में स्टिक थी वेंदी आहे। त साइटोप्लाज़म इज़ द जेली लाइक सबस्टेंस that fills the cell, जेको सेल जे सॼे पोर्शन खे मेजॉरिटी ऑफ द पोर्शन जेको हूंदो आहे उहो साइटोप्लाज़म सां असांजो कवर थियल हूंदो आहे। इट कंसिस्ट ऑफ 90% ऑफ वाटर, मतिलबु अगरि 100% मां 90% जी ॻाल्हि कजे त जेको साइटोप्लाज़म आहे उहो असांजो वाटर जो ठहियलु आहे, मतिलबु 90% जेको पोर्शन आहे उहो असांजो वाटर जो ठहियलु आहे। इट कंटेन्स द डिज़ॉल्व न्यूट्रिएंट्स इन द वेस्ट प्रोडक्ट्स। हाणे चऊं था जेकी न्यूट्रिएंट्स आहिनि इनखे छा था सॾियूं, मतिलबु न्यूट्रिशन जेकी असांजी ॿाहिरियां असांखे एनर्जी मिलंदी आहे उहा कहिड़े फॉर्म में ईंदी आहे, उहा न्यूट्रिएंट्स जे फॉर्म में ईंदी आहे। ऐं न्यूट्रिएंट्स जेकी हूंदी आहे उनखे स्टोरेज ऐं असांजो हिकिड़ो वेयर हाउस जंहिंखे सॾींदा आहियूं उहे असांजा केरु प्रोवाइड कंदा आहिनि, उहो असांखे साइटोप्लाज़म प्रोवाइड कंदो। मतिलबु अगरि असांजी का बि विटामिन्स आहिनि, असांजूं के बि असांजूं शयूं स्टोर थियल आहिनि उहे असांजूं किथे स्टोर थींदियूं, असांजे साइटोप्लाज़म में थींदियूं। ऐं वेस्ट प्रोडक्ट्स मतिलबु जेके असांजूं अनवांटेड सबस्टेंसिस हूंदा, जेके गैर ज़रूरी हूंदा, जेके मेटाबॉलिज़म खां पोइ जेके असांजूं प्रोडक्ट्स ठहंदियूं पयूं उहे बि असांजूं कहिड़े मीडियम में स्टोर थींदियूं, उहे बि असांजूं साइटोप्लाज़म जे अंदरि असांजूं स्टोर थींदियूं। हाणे चऊं था its main function is to hold the organelles, मतलब जेके भी असांजा ऑर्गेनेल्स आहिनि। हाणे ऑर्गेनेल्स खे अॻिते पढ़ंदासीं त ऑर्गेनेल्स आहिनि छा। ऑर्गेनेल्स बेसिकली हिकिड़ी स्ट्रक्चर हूंदियूं आहिनि, हिकिड़ा नंढड़ा ऑर्गन्स जा बि असांजा ऑर्गेनेल हूंदा आहिनि जेके असां छा कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ फंक्शन्स खे परफॉर्मेंस ॾींदा आहिनि। हाणे उहे मुख़्तलिफ़ फंक्शन्स जेके आहिनि उहे असांजा कैटेगराइज़ कया विया आहिनि डिफरेंट पार्ट्स में। हाणे इन में असां पढ़ूं त स्ट्रक्चर जे पढ़ूं त साइटोप्लाज़म जी स्ट्रक्चर कीअं हूंदी आहे। साइटोसोल जेको आहे इन जो पहिरियों कंपोनेंट्स आहे छाजो, साइटोप्लाज़म जो, ऐं ॿियो जेको आहे उहे असांजा कहिड़ा ऑर्गेनेल्स आहिनि। हाणे साइटोसोल जेको आहे इहो असांजो हिकिड़ो जेल लाइक सबस्टेंस आहे। जेल तव्हांखे ख़बर आहे, मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुको आहियां, हिकिड़ो जेल लाइक सबस्टेंस हूंदो आहे। ऐं उन खां पोइ तव्हांजो ऑर्गेनेल्स आहिनि द सेल्स इंटरनल सबस्टेंस, जेके सेल जे अंदरि जेके बि इंटरनल सबस्टेंस असांजा पिया हूंदा उन्हनि खे असां ऑर्गेनेल्स ॾींदा आहिनि। ऑर्गेनेल्स में असांजा माइटोकॉन्ड्रिया बि अची थो वञे, ऑर्गेनेल्स में असांजो एंडोप्लाज़्म रेटिकुलम बि अची थो वञे, ऑर्गेनेल्स में असांजा क्लोरोप्लास्ट बि अची था वञनि जेके असांजा प्लांट्स जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि, लाइसोसोम्स अची विया, सेंट्रियोल्स अची विया ऐं मुख़्तलिफ़ असांजा ऑर्गेनेल्स नंढड़ा स्ट्रक्चर्स अची विया। अच्छा, इन खां पहिरियां अॻिते हलण खां पहिरियां असां हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त बाबा जेको साइटोप्लाज़म आहे इहो नंढी डेफिनेशन अगरि हिनजी ॾिसूं त उन में चवंदासीं त रीजन बिटवीन न्यूक्लियस एंड द सेल मेम्ब्रेन। मतिलबु अगरि ही मां तव्हांखे हिकिड़ो सेल ठाहे ॾेखारियां, हीअ असांजो सेल आहे, ही हुनजो छा आहे, न्यूक्लियस आहे। हाणे हिन न्यूक्लियस जी हिन मेम्ब्रेन खां वठी हिन सेल जी मेम्ब्रेन ताईं जेको पोर्शन असांजो सॼो कवर्ड आहे इनखे असां छा सॾींदा आहियूं, इनखे असां सॾींदा आहियूं साइटोप्लाज़म। ठीकु आहे, प्लाज़म लफ़्ज़ जी तव्हांखे ख़बर आहे त माना आहे असांजो छा आहे, साइटो लफ़्ज़ जी माना आहे सेल ऐं प्लाज़म लफ़्ज़ जी माना आहे असांजो जेली लाइक सबस्टेंस। हिकिड़ो साइटोस्केलेटन आहे, मतिलबु उनजो हिकिड़ो ढांचो आहे जंहिंमें अंदरि असांजी जेली जेकी आहे उहा असांजी पयल आहे। हाणे चऊं था
त ही ऐं ही जेको पोर्शन आहे अच्छा इन शइ खां पहिरियों हिकिड़ो लफ़्ज़ असां वटि यूज़ थींदो आहे असांजो प्लाज़्म प्लाज़्म लफ़्ज़ जी माना झेली आहे अगरि हिन न्यूक्लियस जे अंदरि वारो जेको पोर्शन आहे इहो असां वटि आहे इन पोर्शन खे असां छॾींदा आहियूं न्यूक्लियोप्लाज़्म ठीकु आहे ऐं ही जेको सेल मेम्ब्रेन ऐं न्यूक्लियर मेम्ब्रेन जे विच वारो पोर्शन आहे इनखे असां छा छॾींदा आहियूं इनखे साइटोप्लाज़्म छॾींदा आहियूं ठीकु आहे हाणे चऊं था हिन साइटोप्लाज़्म ऐं न्यूक्लियोप्लाज़्म खे कलेक्टिवली असां छा छॾींदासीं इनखे कलेक्टिवली असां छॾींदा आहियूं प्रोटोप्लाज़्म मतलब असांजो कॉम्बिनेशन छा जो साइटोप्लाज़्म जो ऐं असांजो न्यूक्लियोप्लाज़्म जो इनखे असां छॾींदासीं प्रोटोप्लाज़्म माना हिन में असांजा ॿई स्ट्रक्चर्स अची थी वञनि हाणे चऊं था पिया त साइटोसोल असांजो छा आहे त साइटोसोल द पार्ट ऑफ साइटोप्लाज़्म व्हिच इज नॉट ऑक्युपाइड बाय एनी ऑर्गेनेल्स हाणे जेके ऑर्गेनेल्स असांजा तव्हांखे पढ़ाया हुआ त एंडोप्लाज़्म रेटिकुलम माइटोकॉन्ड्रिया गोल्जी बॉडीज़ आहिनि इहे जेके आहिनि अगरि कंहिं साइटोप्लाज़्म जे अंदरि मौजूद हुजनि मतलब अगर स्ट्रक्चर जे अंदरि मौजूद हुजनि त असां उनखे चवंदा आहियूं साइटोप्लाज़्म अगर का स्ट्रक्चर मिसाल ही असां वटि हिकिड़ो सेल मेम्ब्रेन आहे या असां न्यूक्लियस आहे हिन जे अंदरि ही फॉर एग्जांपल नंढड़ा नंढड़ा ऑर्गेनेल्स मौजूद आहिनि त ही असांजो साइटोप्लाज़्म सॾाईंदो पर अगर ही असां वटि सेल आहे त सेल जे अंदरि ही पूरो कंप्लीटली खाली आहे मतलब डिसॉल्व थियल त हिन सॼे खे असां छा छॾींदासीं साइटोसोल ठीकु आहे बाबा त माना हिन में जेके असांजा नंढड़ा ऑर्गेनेल्स आहिनि उहे डिसॉल्व थियल मतलब उहे असांजा कंप्लीटली असांजा शोएबल न आहिनि त इन जे करे असां हिन छा छॾींदासीं साइटोसोल छॾींदासीं अगर हिन साइटोस्केलेटन जे अंदरि असांजा नंढड़ा ऑर्गेनेल्स मौजूद हुजनि त असां चवंदासीं असांजो साइटोप्लाज़्म आहे त मेन डिफरेंस तव्हांजो इहो बची वियो त साइटोप्लाज़्म ऐं साइटोसोल में कहिड़ो डिफरेंस आहे त साइटोसोल में असांजा जेके ऑर्गेनेल्स हूंदा आहिनि उहे शो न थियल हूंदा आहिनि ऐं डिसॉल्व थियल हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको साइटोप्लाज़्म हूंदो आहे उन में असांजा ऑर्गेनेल्स कंप्लीटली शो थियल हूंदा आहिनि हाणे चऊं था असां वटि टर्म आहे ऑर्गेनेल्स ऑर्गेनेल्स छा खे छॾींदा आहियूं ऑर्गेनेल्स मींस लिटिल ऑर्गन नंढा हिकिड़ा ऑर्गन्स नंढड़ियूं हिकिड़ियूं स्ट्रक्चर्स जेके असांजूं सेल जे अंदरि मौजूद हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो मख़सूस कमु हूंदो आहे मिसाल तव्हां वटि स्ट्रक्चर्स में असांजा माइटोकॉन्ड्रिया अची थो वञे एंडोप्लाज़्म रेटिकुलम अची थो वञे गोल्जी बॉडीज़ अची थी वञनि क्लोरोप्लास्ट अची थो वञे एंडोप्लाज़्म रेटिकुलम जो पंहिंजो फंक्शन आहे माइटोकॉन्ड्रिया जो एटीपी जो फंक्शन आहे जेकी असांजी एनर्जी प्रोवाइड कंदा आहिनि सेल खे त उहो मेटाबॉलिज्म कनि या असांजा मुख़्तलिफ़ फंक्शन्स कनि लाइसोसोम आहे ऐं उन खां अलावा क्लोरोप्लास्ट आहे जेको असांजो प्लांट्स में इलाही अहम रोल अदा कंदो आहे फोटोसिंथेसिस जे दौरान त हीअ असांजा नंढड़ा ऑर्गेनेल्स अची विया ठीकु आहे